हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन के ओ दी ज़रीना तूं हिन घर में न हुईं सॼो ॻोठ सुञ लॻो पियो भाई हाणे छोकिरो थियो जो इहो पलियो अॻुवा थियो तूं मोटी आई मासी बसरा कहिड़ा बाबे तुंहिंजा डगा काया आहिनि जो उनजे अॻुवा थियण ते तूं शुक्र थी करी तौबा कर माई मां छो शुक्र कंदसि मां त शुक्र इन्हे जे लाइ कयो त ज़रीना घर मोटी आई आहे तौबा मासी बसरा तौबा तेरी न नक जी पकी आई मोथे ती ॻाल्हि फेराई छॾी सॼी मासी बसरा खे कहिड़ो साथी कहका ईंदो न असांजी रत में न असांजे भट में हा हा मां त सतधारी आहियां अड़ी छोरियूं खुदी बि कोन थियूं मरो पयूं मां आई आहियां तव्हांखे हथ ॾियण रांदो कंदो थी झेड़ो कयो पई छो मासी झेड़ो त तूं थी करे न अचण सां ई बदशत ॻाल्हाइण शुरू करे ॾिनो अथई ज़रीना करे त करे छा अदी तूं आई आहीं मूंसां मिलण तॾहिं इन्हनि खे थी आहे चिड़ तोड़ वञी पाइने मां आहियां फ़क़ीर कंहिंजी दिलि में कयां ई कोन भाई हाणे हर कोई पंहिंजी नियत लोड़ींदो अदी बसरा मीरा खे कुझु न चओ मीरा सरदार शाह ज़मान जी नूंहं अथई ओ ज़रीना मां कुझु ॻाल्हि कयां कोन मुंहिंजा फ़क़ीर था चवनि पिया त पले जूं धीअरूं कुंवारियूं मरंदियूं ॻाढ़ो जोड़ो हिननि जे नसीब में ई नाहे बल्ले वॾी फ़क़ीरियाणी आई आहे असांजे घर जेकॾहिं एॾी पहुतल आई न त पोइ इहो ॿुधाए त बाबो काथे आहे पोइ मूंखां पुछंदो त ॿुधाईंदसि न मां किताब पटियो आहे किताब हिसाब में निकिरे थो पियो त न पलियो जीअरो आहे न मोह आहे ससी तुम बि कंहिंसां पई बहस करी ऐं ज़रीना तव्हां मां रवाज निकिरी वियो आहे छा महिमान खे चांहि पीआरण जो अदी तूं हुकुम त कर खोड़ चाहियूं खोड़ इजा थी ठाहे अचां अड़े ज़रीना कहिड़ा हुकुम कंदसि भाई हाणे पाण खे ख़्यालु थिएव न त को दर लंघी आयो आहे त को चांहि जो पीआरियूं बाक़ी बसरा त कटे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन सरदार साईं चाचो पलियो बंगुल ऐं दरिया खान खां परे न आहे जेकॾहिं न तव्हां इजाज़त ॾियो त उन्हनि जे माण्हुनि खे असां खंभे खणी अचूं बाबल साईं शेरूं ऐं जानू जेकॾहिं असांजे हथ अची विया न त इहे तोते वांगुरु ॿोलींदा बाक़ी सूबेदार सुखे जे आसरे ते असांजो सिज लही वेंदो मां त चाहियां थो दरिया खान ऐं बंगुल खान खे खंभे खणी अचो हिते मूं वटि मां उन्हनि ॿिन्ही खे हिननि हथनि सां मारण थो चाहियां हिननि हथनि सां उन्हनि खे मारण थो चाहियां पर आशिम मूंखे ख़ौफ़ अथमि त किथे उहो ज़ालिम पले खे नुक़सान न पहुचाए बाबल साईं अधे वॾे त सॼी उमिरि कंहिंजे कख खे बि न रंझायो पोइ उन्हनि कमीणनि मुंहिंजे पोड़े भाउ खे छो खयो उन्हनि खे विढ़णो त मूंसां विढ़ंदा त मां उन्हनि खे ॾींहं ॾिठे जो आसमान में तारा ॾेखारे छॾिया आशिम पहिरीं इहा जांच कयो उन्हनि ज़ालिमनि पले खे रखियो किथे आहे हिकु दफ़ो पलियो सिर्फ़ु हिते अची असां वटि उन खां पोइ उन्हनि ज़ालिमनि खे ॾींहं जा तारा ॾेखारींदासीं सरदार साईं जांच मुकमल कई अथव ऐं पूरी संगत खे वोट ॾिनी अथव पर चाचे पले जी का बि ख़बर नथी पवे ऐं चाचो पलियो बेले में बि न आहे दिलावर त पोइ पलियो किथे आहे सरदार साईं चाचे पले खे कंहिं धाड़ियल बि अॻवा न आहे दिलावर पलियो अॻवा थियो आहे जेकॾहिं कचे जे कंहिं धाड़े अॻवा न कयो आहे त पोइ इहो कमु कंहिं न कंहिं त कयो ज़रूर आहे बाबल साईं अदा वॾो जेकॾहिं बेले में न हूंदो न त पोइ कंहिं बंगुले में हूंदो ऐं असांजे दर में सिर्फ़ु ॿिनि वॾेरनि वटि बंगुला आहिनि
जिन जो ज़िक्र असां करे चुका आहियूं। हाशिम भाउ ताली ॾिसूं त इहो ज़ुल्म असां सां वॾेरे कयो आहे। बाबल साईं, असां वञूं था जांच करण। ठीकु आहे, तव्हां ॿई वञी सघो था। भाणज सरदार शाह ज़मान बुखे शींहं वांगुरु बि थो गजे। किथे इहो कमु तो हथां ते न थियो आहे? मामा साईं तोखे मूं ते शक छो? मूंखे शक इन करे थियो आहे, जॾहिं पलियो गुम थियो हो तॾहिं असांजा हमरा शाहज़ेब सां पिया विढ़नि। मूं जांच कई आहे शमीर, पले जे गुम थियण में न मुंहिंजो हथ न दरिया खान जो। मामा साईं सरदार शाह ज़मान सतराजी सरदार आ, उन जूं दुश्मनियूं तमाम घणियूं आहिनि। खुद हाशिम पंहिंजो पाण खे फने खान तो समझे, उन जूं दुश्मनियूं बि घणियूं आहिनि। ख़बर नाहे केरु दाव चुटे वियो त पोइ आख़िरी हुकम कयो के? मामा साईं असांजो छा? तो सुठो ना है क्यों? तो बार बार मुझसे नाजायज़ी कई आहे। कॾहिं बि मुंहिंजे वर चढ़ी वे न ते उफट मारे छॾींदो सां। दिलावर मूंसां छो थो विढ़ी? मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोहो कयो आहे? अकेला वेठा था रांदि कयो ऐं असांखे सलाह बि कोन था कयो। भगन शेरू ऐं खेरू खे खंभे खणी हलो, बाक़ी ही ॿई चीतामड़ा आहिनि। हिननि खे छॾे ॾियो त जीअं वञी पंहिंजे बंगुल खे रोई था। मूं जाइ वारदात ॾिठी आहे, पल्ले सां कहिड़ो असरु थियो? खुदा बख्शा जाइ वारदात ते तो कहिड़ो असरु ॾिठो? देखा जाइ वारदात ते रत जा निशान हुआ, पेरनि जा निशान हुआ। ॼण को वॾो झेड़ो थियो हुजे। पोइ अहिड़ा निशान बि ॾिठमि ॼण को मॉल खे गहलियो पियो वञे। इन जो मतिलबु त चाचो पलियो प्यालो करे वियो आहे। मूंखे त यार ईअं ई थो लॻे। खुदा बख्शा तूं सही माण्हू न आहीं, तूं मूंखे ड्रजारी थो। मां ड्रजण वारो नमूनो न आहियां। न बेगा इहा सही ॻाल्हि थई, पर सरदार साईं आहे बादशाह माण्हू, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधई कोन। जेकॾहिं इहा ॻाल्हि सची हुजे हा न त लाश बि त मिले हा न। बिना लाश जे माण्हू कीअं मरंदो? बेगा जाइ वारदात खां चंद मीटरनि जे फ़ासिले ते दरिया पियो वहे। मूंखे शक आहे त किथे ॿारे या दरिया में लोढ़े छॾियो हुजे।
अल्लाड़ी दरिया में तो ॾाढा गोता आया हूंदसि। अरे गोतन खे छॾ, हाशिम ऐं दिलावर जांच कनि पिया। अलाह कंदो पलियूं ज़िंदा हूंदियूं। खुदा बख्श मूंखे 2 हयाव अथई, भले कहिड़ा बि कूड़ ॿुधा न, मूंखे खौफ़ न आहे थींदो। मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो तोखे ॾेजारींदुसि? खुदा बख्श मूंखे त ॿिन्हिनि छोकरनि जो दिमाग़ सही कोन थो लॻे। कंहिंजो? हाशिम ऐं दिलावर जो? हा ॿियो न त ख़बर बि अथनि त पलियो मरी वियो आहे, पोइ बि ॻोल्हिनि था। अड़े हाणे ॻोल्हण खे छॾ, उथ त हलूं सरदार साईं जी उताक ते। हुनजो टाइम थी वियो आहे अचण जो। हल त को मानी टुकुरे बंदोबस्त कयूं। हल खुदा बख्श हल। ॿुधाए चाचे भले खे कीअं अगवा कयो, ॿुधाए। कान्हे ख़बर। चाचे भले खे कीअं अगवा कयो, ॿुधाए। बोलो तूं ॿुधाए। ढूंढ बुरकींदुस। दिलावर एतिरो इंतजार इन सरदार शाह ज़मान खां नथो थी सघे। हिननि खे बोल रहा है, तोते वांगुरु बोलेनि, तोते वांगुरु बोलेनि। बोल रहा है हिननि खे। मां तो चवां आख़िरी भेरो तो पुछां कयां त ॿुधायो था या न? पल्ले खे कंहिं अगवा कयो आहे? ॿुधायो। ॿुधायो था या न? वॾी ॻाल्हि थी वई आहे बाबू। शाह ज़मान जा हिकिड़ा 2 लोफर जंहिंजी का औकात ई न आहे। रईस दरिया खान जा माण्हू खंबे खणी हलिया विया ऐं असां कुझु बि न करे सघियासीं। हाणे हीअ सरदार शाह ज़मान ॾाढाई वधंदियूं थियूं वञनि। हाज़िर हाणे वक़्तु जी वियो आहे कि असीं मुंहं तोड़ जवाब ॾियूं। हू असां खां वेली खसे वियो, असांजी पूरी मिल्कियत जा काग़ज़ हड़प करे वियो ऐं असीं हुनखे कुझु बि कोन करे सघियासीं। बाबा साहब इहो मञणो पवंदो त हाणे असां कमज़ोर थी चुका। असांखे इहे टोपियूं पटका लाहे पोतियूं पाइण घुरिजनि, छो त असांखे कमज़ोर करण वारो शाह ज़मान न पर तव्हांजी ज़ाल आहे। बाबा साईं तव्हांजी ज़ाल हवेली कंहिं विकिरो कई,
शमशाद बेगम तव्हां उन्हनि खे उफ़ बि कोन चयो ऐं हाणे मूंखे पक्का सबूत मिलिया आहिनि त असांजी मिल्कियत जा कागज़ इन शमू वटि आहिनि पर हाणे मूंखे इहा बि पक आहे त हाणे बि तव्हां शमशाद बेगम खे कुझु बि कोन चवंदो छो जो तव्हां रन मुरीद आहियो अध मथां ॻाल्हाए जंहिं तोखे ॻाल्हाइण सेखारियो चीज खां वठी तोखे हलण सेखारियो ऐं अॼु तूं पंहिंजे पीउ सां इन लहजे में थो ॻाल्हाए मां मजबूर आहियां बाबा साईं मां छा कयां छो जो तव्हां हाणे अंधा ॿोड़ा ऐं गूंगा थी चुका आहियो तव्हां त शमशाद बेगम जे अॻियां कुझु ॻाल्हाए कोन था सघो जेकॾहिं मूं तव्हां सां इन लहजे में न ॻाल्हायो त हिकु न हिकु ॾींहुं समूरी मिल्कियत जी मालिकाणी इहा शमशाद बेगम थी वेंदी ऐं तव्हां उन जे बाग़ जा माली थी रहंदव ऐं मां तव्हांरे इन साले शमू ख़ान जो बॉडीगार्ड थी वेंदुसि तोखे कहिड़ी साथी तो वटि कहिड़ी साथी आहे तो हे कागज़ शमशाद बेगम वटि आहिनि जानू ऐं मोलूअ खे मां सरदार शाहज़मान जी कैद मां आज़ाद कराए वठो पोइ तव्हांखे सभु सबूत ॾींदुसि हाज़िर हे सरदार शाहज़मान खे फट मारणो पवंदो न त हिनईअ जूं पिंगायूं ख़तम न थींदियूं मां पाण या किलाशनकोफ पंहिंजनि हथनि में खणंदुसि दोसास ना मारो ई हिकिड़ो ख़तम बाबा साहब फिलहाल त पंहिंजे इन साले खां पंहिंजी मिल्कियत जा कागज़ वापसि वठो पोइ इन शाहज़मान खे केर थो ॻाल्हाई शाहज़मान कन खोले ॿुधी छॾ यकदम मुंहिंजे हमराहनि खे आज़ाद कर न त वॾो गंद थींदो ई इन्हे जो मतलब त इज्जत सां हमरा वापस न कंदे शाहज़मान होशियार थी मां पंहिंजे हथ में हथियार खणी तुंहिंजे मथां कहर थी टुटंदुसि शाहज़मान छो थो विसायल बाह खे फूकूं जी जे ही बंगुल बिगड़ियो त तुंहिंजो जीवन जंजाल थी वेंदो अरे हेॾे मौत खे तूं कंदे पर तोखे उहो मौत कोन मिलंदो इंतजार कजांइ मां तुंहिंजो महिमान आहियां ये गिदड़ भभकियो के ॿिए खे ॾे इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो